ठट्टो डिप्टी कमिश्नर ठट्टो सरमदरी बाग ते तारीख़ी बाग बंबोर जे समुंड किनारे मैंग्रोव जा ॿूटा लॻाए शजरकारी मुहिम जो बाक़ाइदा आगाज़ करे छॾियो आहे। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ठट्टो ॻाल्हाईंदे चयो त मैंग्रोव जा ॿूटा पोखण जो मक़सदु मौसमियाती तब्दीलियुनि जे मनफ़ी असरनि, कुदरती आफ़तुनि ऐं साइक्लोन खां तहफ़ुज़ मुहैया करणु आहे। हिन चयो त हज़ारे सालनि जे क़दीम असरनि ते ॿधल तारीख़ी बाग बंबोर खे महफ़ूज़ बणाइण, इन खे फ़रोग़ ॾियण बि इन मुहिम जो अहम मक़सदु आहे त जीअं नौजवान नस्ल खे पंहिंजी तहज़ीब ऐं सक़ाफ़त सां रोशनास करायो वञे। डिप्टी कमिश्नर ठट्टो वधीक चयो त ज़िले ठट्टे जी समूरी साहिली पटी ते मैंग्रोव जे वणनि जी सख़्तु ज़रूरत आहे, छो त इहे वण सामूंडी कटाव ऐं तूफ़ाननि खां साहिली इलाइक़नि खे बचाइण में अहम किरदारु अदा कनि था। हिन चयो त हिन सरगर्मी वसीले हिकु मुस्बत पैगाम ॾिनो वेंदो ऐं अवाम में माहौलियाती तहफ़ुज़ बाबति शऊर वधंदो। डिप्टी कमिश्नर ठट्टो ज़ोर ॾिनो त हिन तारीख़ी आसारनि वारे माग खे महफ़ूज़ बणाइण लाइ गॾियल ऐं मज़बूत क़दमनि जी ज़रूरत आहे ऐं मैंग्रोव जे वाधारे सां न रुॻो माहौल बहितर थींदो पर साहिली इलाइक़नि जो कुदरती बचाव महफ़ूज़ थींदो।